सूरत सोशल मीडिया तरफ़ां हिन वक़्तु मां लाड़काना शहर जे चांडका मेडिकल कॉलेज जे डॉक्टर्स ऐं स्टाफ कॉलोनी में बीठो आहियां। हूअं त सॼो लाड़कानो जेको आहे 10 सालनि में जेको आहे पीपल्स पार्टी तबाह कयो आहे ऐं कंहिं बि इदारे ॾे को बि हिन जो ध्यानु कोन्हे को उहो एजुकेशन हुजे उहो ॿियो को इदारो हुजे या उहो हेल्थ हुजे। हाणे हीअ जेको माना चाणक्य मेडिकल कॉलेज आहे जेका जंहिंजूं मुख़्तलिफ़ शहर में अस्पतालूं उन्हनि जी हालत त बुरी आहे, पर जंहिं हुन में कॉलोनीअ में हिननि जो पंहिंजो स्टाफ रहे थो ऐं जेको आहे सो डॉक्टर्स रहनि था, जेके माण्हुनि खे सिहत ॾियण जा ज़ामिन आहिनि, उन्हनि जी कॉलोनीअ जो पंहिंजी जो छा हाल आहे। ऐं वरी अरसे खां इहा हितां मुंहिंजे पुठियां ॾिसो त मां तव्हांखे ॾेखारियां थो। ॾिसो हाणे हीअ ॾिसो था हिन कॉलोनीअ में जेको आहे सो माना तव्हांखे सम्झ में न ईंदो माना जदीद तौर ड्रेनेज सिस्टम कहिड़ो बहितर नमूने हले थो। उहो ड्रेनेज सिस्टम डॉक्टरनि जी कॉलोनी में कोन्हे, डॉक्टर्स ऐं स्टाफ कॉलोनी में उहो ड्रेनेज सिस्टम न आहे। हाणे हे जेको आहे पार्क लाइ मंज़ूर थियल आहे, पर हाणे ॾिसो था सॼो गंदो पाणी बीठो आहे, हे नालनि जो घरनि जो पाणी आहे। हाणे शायदि निकर हिननि जो सही नमूने सां कोन्हे, बसि सफ़ा ॿाहिराड़ी जो ॾेख आहे। माना हेॾी चांडका हेॾो नालो चांडका मेडिकल कॉलेज, माना सॼे सिंध में वॾो नालो। ॾिसो जानवर पिया चरनि था हिते, ठीकु आहे, ऐं जानवर बि हिते चरनि था पिया। हाणे हीअ जेको आहे कॉलोनी, हिन कॉलोनी जी तव्हां हालत ॾिसो, हे ॾिसो जीअं बाक़ी ॿाहिराड़ी में दुॿा ठाहींदा आहिनि पाणीअ जा, त उहो पाणी घरो निकिरंदो आहे पोइ दुॿनि में जमा थींदो आहे। हे उहा आहे, हे पाइप लाइन जी हालत ॾिसो, हे शबर जेका हुन किने पाणीअ ते गंदो पाणी आहे सफ़ा। हे ॾिसो हालत ॾिसो, हे तव्हां कंडीशन ॾिसो। हाणे जेको हाणे हे डॉक्टरनि जा जेको आहे बंगला आहिनि, हे वरी जेको आहे माना स्टाफ जा जेका माना क्वार्टर आहिनि, हे वॾे तइदाद में आहिनि। त ॾिसो हालत ॾिसो किचिरे जी, सम्झो इहो घरु सिधो जमा थींदो वञे हिते किचिरो। हे जेको आहे हेॾो जेको आहे सॼो इहो सेक कलर वठी वियो आहे, गंदो पाणी नालियुनि जो बीठो आहे। इहा अथव चांडका मेडिकल कॉलेज, हिन वक़्तु यूनिवर्सिटी जो दर्जो रखे थी, यूनिवर्सिटी। उहा यूनिवर्सिटी जो दर्जो रखंदड़ जेको आहे सो इदारो, उनजी हालत तव्हांजे साम्हूं उत्तर सिंध खे सॼी खे बलूचिस्तान खे कवर करे थी। हिते सिंध ऐं बलूचिस्तान जा मरीज़ हिननि जे अस्पताल में अचनि था ऐं उन्हनि जी पंहिंजी रिहाइश जी हालत इहा आहे। छो इहो सभु छो छाजे करे आहे लाड़काणे सां ख़बर अथव? इहो सिर्फ़ु इन करे आहे त लाड़काणो जेको आहे न, उनखे हिननि जेको आहे चूंडियल नुमाइंदनि निधणको छॾे ॾिनो आहे, निधणको छॾे ॾिनो आहे। उनजे करे हुननि खे का परवाह ई न आहे, छो त हुननि जा पंहिंजा जेके ॿार आहिनि, जेके हितां MP चूंडी था वञनि या हितां MNA थी था वञनि। हाणे बिलाल ज़रदारी माना जॾहिं खां खटियो आहे त हिकिड़ो दफ़ो बि बिलाल ज़रदारी लाड़काणे जे माण्हुनि जो थोरो मञणु न आयो आहे। थोरो मञणु त पंहिंजी ॻाल्हि, भला सिंध हुकूमत खे, भला इहा छा पार्टी संदसि जी पार्टी आहे न, सिंध हुकूमत खे चई सघे थो न त बाबा लाड़काणो जेको मुंहिंजो तकु आहे, जितां मां खटी आयो आहियां, त उन घटि में घटि उहो तकु तव्हां साफ़ु रखो न। हिननि सॼी सिंध वांगुरु लाड़काणे सां बि होशर कयो आहे। पोइ अलाए कहिड़ो इंतकाम रहियल अथनि, कहिड़ो हिननि जो सिस्टम रहियल आहे, जो जंहिंजे करे हितां जो हर इदारो तबाह बर्बाद। पर माण्हुनि जी राय जदीद दौर दुनिया अलाए किथे पहुती आहे। अरे हे डॉक्टरनि जा बंगला, हे स्टाफ जो क्वार्टर, उन्हनि जी हालत इहा। अफ़सोस नथो, तजुब नथो थिए, तजुब थिए थो, ॾुख थिए थो, रोअणु अचे थो। ऐं हिननि ते तबाही अचे थी त कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। हे लाड़काणे मां खटी लाड़काणे खे पंहिंजो जेको हितां लीडर थी था वञनि, हितां असेंबली जा मेंबर थी था वञनि, पर हालत इहा तव्हांजे साम्हूं हे थो लाड़काणो चांडका मेडिकल कॉलेज। चांडका मेडिकल यानी कॉलेज जंहिंखे हाणे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी चवनि था, यूनिवर्सिटीअ जी कॉलोनी जी हालत इहा अथव। ॾिसो न मेहन जा छेणा, हे साईं पलाल, सम्झो बाक़ाइदा तव्हांखे ॿाहिराड़ी ॾेख में था ॾिसो। हे ॾिसो, हे ॾिसो हे हालत छा हालत आहे। हे हाणे सफ़ा एॾी बदतर, ॿाहिराड़ी में बि सफ़ाई हूंदियूं आहिनि यार, ॿाहिराड़ी में बि सहूलियतूं न हूंदियूं आहिनि, पोइ बि सफ़ाई हूंदियूं। हे तव्हां ॾिसो, हे साईं जेको आहे सो पलाल, हे मेहन जा छेणा, हे त गंदु किचिरो, हे हालत ॾिसो। हिकु लाइ को माण्हू यार ज़ुल्म न आहे। ऐं हाणे कंहिंखे न कंहिंखे न ज़िम्मेवार करार ॾिजे। बाबा चूंडियल नुमाइंदो छाजे लाइ हूंदो आहे, बलदियाती नुमाइंदा छाजे लाइ हूंदा आहिनि, हां MP छाजे लाइ हूंदा आहिनि, MNA छाजे लाइ हूंदो आहे। हे बाबा हिननि जो शहरु आहे पंहिंजो। हीअ जेका कॉलेज जेका यूनिवर्सिटी आहे सॼे थी शहीद बेनज़ीर भुट्टो वारे वारो, उन कुझु त माना उनखे कुझु त ॾिसण जहिड़ी त कयो। माण्हू ॾिसी थो सघे, को अचे माण्हू ओपिरो सोपिरो त बाबा शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी, उनजी डॉक्टर्स कॉलोनी, उन स्टाफ कॉलोनी ॾिसूं, फलाण ॾिसूं, भई उन इदारे जो चकर हणो। हीअ हालत आहे इदारे सां यार, तबाही न आहे। ऐं हे त ॾिसो मौला रहम करे लाड़काणे ते।
हे ॾिसो महीननि जो निकितल गंद जेको आहे किचिरो उते ई हिकु कढियो हिकु अधु दफ़ो त उहो उते ई पियो आहे। हीअ हालत सॼो चौधारी तव्हां गंद मिलंदो स्टाफ कॉलोनी अथव सर, स्टाफ कॉलोनी ऐं डॉक्टर्स कॉलोनी।